अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे सखर खां KTV जी कल्चरल रिपोर्टर शाइन सिंधीअ जी रिपोर्ट। सेबती शाइरा सिंधी ادبي بورڊ जी माहवार रसाले سرتيون जी एडिटर گلبدن جاويد مرزا सां رهاڻ ऐं संदसि शाइरी मजमूअनि जी मुहूरती तक़रीब खे अंजुमन तरक़ी पसंद मुस्लिफ़ैन जो सरवण डॉक्टर बदर हुजण, प्रोफेसर सरवर सैफ, प्रोफेसर साजिद सोमरो, अज़ीज़ कासमानी, महबूब सिंधी, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो, सतार हुलियो, हुबदार जागीरानी, ताज सिरोही, रऊफ़ पारस हुसैन जागीरानी, उस्ताद लालन चन्ना, अब्दुल्ला भुट्टो, उस्ताद लालन चन्ना, बिरादी मंगी, सारंग कलादी, ज़ुल्फ़कार कोराई, यासीन कुंबर, मल्हार सिंधी, अयाज़ लतीफ़ दायो ऐं ॿियनि ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं आख़िर में सिंधी अदबी संगत सिंध सेक्रेटरी जनरल परियल दायो सभिनी जो शुक्रियो अदा कयो। ख़बरुनि जी दुनिया।